mashkirn jų ghojarto. अरे दे खबर लूसी यो 1.5 फुटो आए के। अरे यार ही मज पुरानो संगति है वलो वांदो बटे डी कराची वियो कमाण वहां त विसारे छड्यो से न अरे मने मके की गाल याद थियो गाल एकड़ो दी मने मारी दुकान से टी मोटवर मने मोटवर मने वदे छापी को क्यों है छापी ये वाह के बस यार मानो बुढ़ा हल ये वाह के दे बेचारा एडी शॉपिंग हो गयो मने ये ए यार सरचो हां बस यार लगे तो पांता जुलूस करे ए अंधा पाणता जुलूस कटी है सुठो तो मां रोके है ने मजे ओ यार केड़ी रन्ना नाली कने में कुछ सोच लाए बैठा माठ करड़े मिटड़ा सुरीलो आवा या तोई सुरीलो त तोई बरा गाल सुराई कान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ए असां लादा जी जगह ही कोने मटके जरे ते किथे वो बनता को जरूर कर होना जी लक्ष्य मुखे दी छड़काओ छड़े वेरे कचरी करियो लूसी जी मत वाला दे मुके लक्ष्य ए छड़काओ वाला छड़ वे अरे यार लक्षणा अच्छा मुझे करे मुझे मुझे बस मुझे तो छड़े दो यार लक्षणा छड़ जेड़ो साईं अचे बे फैसलो करा वठंदासी वडे वांगण खंदो दे यार मुख बुधाए लो कान ने दावत के दी न दावत दी के न के लुटी दे खबर अरे वांगण कने नालो बुद्धि नहीं बजान मसलो था मन मसलो ए यार को मसलो कोने यार साईं वडो माणू बराबरी जड़ा माणू कोने पाण ने करे वे अस्सलाम लायो मुटियो खबर चा मोरे कमदार जो मुंह चंगू ना या छव कोदा केर कमदार का थदियो ला तैयार कोने अरे या गाल दिल चले आवाज जो दो कोने यो मारो कमदार जिथे दो ने केर गड्जे सही कोदो यो खरा सुरीला ब्या सब बैठा जो न भागा 50 जना साईं मुझे छकी कोन पवंदो साईं वो पुठी किते असाला पटत वेंदो साईं सिरे बिरे नाए बस यार तू वही कर दो वही रहने आओ किते वहां जगह फुल लगी भैया जगह दी छोकरा कमजोर जगह दो अरे इन पास अरे लक्षण साईं जियो साईं के बेंजो मसलो बुधा बस कर रे सुरीला बस कर इते को असि फैसला बुधण आयो जा इते को असा योता आ गए कमदार चाय इते को असा योता आ गए जेके मसला होंदा से ओता कमे हलतींदा वे ओता कदे हल थींदा उच्चे ते जा इते असा अखणियो गुजारतो बुधण आयो कमदार चा बुधण आयो अखणियो बुधण आयो हां
आए को सुकर जेको असा कहानी दे Okay. या वडेरा सया आऊ बुधाई ना आऊ सगड़े मना ते गुजार ना मथा बा एटा वा विच में वई बुकोदा ए बस कर सचू या कहानी असा जगे बुदला कमदार चाहे अगे बुदला अच्छे थी बी गादे अरे का यो आग में आयो लूसी 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 छा केर आयो लूसी आयो पाण असा के आखणी नी असा टोले बुधाई अरे मैं आवा की बगी ना आऊ बुधा ते लूसी जो कदे छोरी लो तो मना सच्चो सदार जो गुजार तो लूसी को बने अरे तानी बगल बाबा ये असा जी बगल असा वडा सुगड़ियो कमदार छायू असां वॾा सुगड़ इहा बोता भॻी आहे खणी आ अन बोता रे अलग ते लूसी बस बस साईं बस यो तो तव्हांजे महिमान बगी तव्हां कॾहिं बगी अरे चाहे जा तोड़े लूसी कमाती साईं आऊं कोन लछड़ो वेठो होॾा अरे लूसी तो असा जी बेइज्जती तो करी हां तुम्हारी मार कान में लिया हदस बस साईं अरे तो असा जी बेइज्जती करे गुरा हदस हल कमर उधर अरे ने भागा अरे लूसी तुंहिंजो वात बंदि नथो थिए साईं खे कावड़ा छॾी बस हाणे आऊं बि थो वञा उते मिठड़ा उते हलो अरे थोड़ा अरे थोड़ा अरे भागा लूसी तो लूसी रे लूसी रे बस यार सरचो छा करियां साईं कोड़ पिया मूंखां कोड़ बर्दाश्त थियो कोन मसाण कारो तो जो मोड़े लूसी अरे आओ वने हल संगति मारा अचो अरे पियो केना वञे यार ए केना वञो लूसी मुंहिंजे पुटु न सदन पादर हो अदा तू सच तो चए तोजी पिट लगी मांख इहा पट कीअं माना कीअं मना तो काची ॿुधायां तो हीअं मना अरे लूसी तो तक मारी छॾियो सुबुह वलू आंदे खैर ना आहे बस ख़ैर न आहे कीअं माना अञा कोन सुधरे कीअं माना हाणे आऊं वञा पियो हिते वेठो कर कीअं माना वञे तो कीअं माना कीअं मना कचरी कुटती हलो हाणे हलू घर कीअं माना हाणे तेड़ो घर कीअं मना असां वञूं पिया पाण भलूं जा कीअं माना हाणे दूर पा यार मुस्तफा ॾिठई मांजो शार्ट गोलती वेई वाके यार वांगण तोखे मञो सी बाक़ाइदी सां बोता साईं ज़ुल्म थियो के थियो छा थियो मंगदाला छा थियो नुभागा ज़ुल्म थियो कमदार आखिर ॻाल्हि था कर वॾेरे वांगण खान खे हार्ट अटैक न थी वञे साह न निकिरी पवे हिन जो पोइ ज़िम्मेवार केरु आहे ज़ुल्म थियो नुभागा बुधा त सही वांगण साहब जो साह थो वञे बुधा त सही चंद्रा बोता साईं जो पाण हारे गुगल चिटियो न वो चोला जी वाला के कढियो अबो तबाह थियो रे वॾेरा वांगण साहब दिल जाई कर अल्लाह मालिक दिल जाई कर वडे साईं दिल वडी कर पाणो हारी खुदन पेर खणाए पियो चोल मिली ईंदा अदा मुस्तफा ओता कजी तोखे पारत असी हुजो ता चोरन पुछियो वॾेरा वांगण खान तू ताक जो खुटको ही ना कर आऊं वेठो आऊं संभाला तो हींअर ही थो वञास हल कमदार छा कर हल
ही बेरोने ही पोने अरे ही घर के जो है ना मैं ग्रन पिया पोता साईं खेड़ो जो घर खेड़ो जो घर हाँ पोता साईं बस इन खेरो का जिकोन है जडणू छा कोने करणू अज उन कोने छडणू ऐसा असा बहुत आरन जा कुकर तो जोराए हल करीस बाव खेड़ू हेडे अच बाव खेड़ू हाँ आयो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम हुकुम कर साईं कीअं अचणो थियो असांजे घर कीअं वरी कीअं बेखबर न थी थोड़ा खसन बाल कटगा त जेको कम करे आया आहिनि छा कयूं आ छा क्यों आया बेखबर चोरी करे आया रात मुझी छोरा सुता पिया कंजर वञी तो ॾिसां अञा सुता आहियो हा उथियो रात कहिड़ो कारो मां करे आया आहियो असां कुझु कोन कयो रात असीं त सुता पिया आहियूं सची ॿुधायो किराया हाँ असीं मिड़े रात थोरो गुब्दर चोराया आहियूं ला खना लगता है उठी बुकर आने दे उठी ना लगता है छोरा चोरी करन से ये चोरी के ना चोरी के ना वडेरे जी हाने वडेरो वाला छा कंदो वने ॾिसां अचे को फेरी कंदर अचे हाँ पोता साईं अचे पियो कुकर हाथ में ये वट साईं छोरा चोरी करे आया गुगर ना खुदा न करे छोरा किथे न वठिया जल्दी कर छा कर जल्दी कर वञ वठी अच जल्दी कर वञा वञ रे वडेरो सुबह सुबह मां गोठ में खैर ता आहे ॾिसां वारा साईं भले करे आया हल रे हल कड़ो पिणे जे घर आयूं हल मास्टर लूसी साईं अॻ में गाम लॻो पियो मां त खल लाए छॾिया छाजी रत लगी पिया कोड़ा रे मना सचो सच्चा हर गल में तैयार वनी ॾिसां तो मना वनी ॾिसां हेरो वञा कोन आयो छा कोन आयो खेड़ू वञा कोन आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जो खीर थोर थोर ते रश करे बिठे हर वाला मसाला चाहे हल रे लूसी तू कड़ो वडे रोई पूछा तो करी हल कोड़ा रे बहुत तरह साईं तोरो भूलियो ही लुसी आया हल रे लूसी शकल घुम कर रत पियो वेठायो भैया हल सचू हल हलो भोता आया ता खामखा जाया न थी वञो हल हल हेन चोरा मारिन जा छडीन तो जी मर्जी आ कमदार लठ दे छा दे लठ दे वठ लठ बट ओ चोर ही तो करे वो बहुत आ रही